सिविल सोसाइटी असांजा वकील साहिबान शरीक आहिनि हीअ शानदार रैली सिंध जी बकाला कढी वई आहे जेकी हिन वक़्तु पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। जेके बि दोस्त जेसि ताईं आवाज़ वञे पई उहे हिन रैली में शरीक थी पंहिंजी सिंध मोहबत जो सबूत ॾियनि। Canal kadande, ani Sindhu khatir, ani Sindhu khatir, ani pani khatir, ani pani khatir. Hello.